फ़कीराबाद के ॻोठ खानबख्श शनबाणी में फसल में माल छॾण खां मना करण तां बासरनि 9 क्लास के शागिर्द ज़ैन हुसैन मक्सीअ मथां हमलो करे फरार थी विया। ज़ख़्मी नीगर मूजिब स्कूल मां घर आयुसि त बासरनि जा ढोर तैयार फसल ख़राब करे रहिया हुआ। मना करण तां ठारू हुजण, प्यारो हुजण ऐं ॿियनि मूं मथां हमलो करे मूंखे ज़ख़्मी करे छॾियो। हुननि पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ॾिनो वञे। दौड़ भरिसां जतीम लाशारी के प्राइमरी स्कूल की ज़बून हाल छित जा चापड़ किरण सबब 4 शागिर्दनि समेत 10 माण्हू ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि जी सुञाणप अली अहमद लाशारी, बख्तावर, इकरा, शाहज़ेब समेत ॿियनि नालनि सां थी। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त स्कूल इमारत खे नए सिरे तामीर कराए जानी नुक़सान खां बचायो वञे। नवदेरो में लाड़काणो खां नवदेरो ईंदड़ तेज़ रफ़्तार ट्रैक्टर ट्राली कल्टी थियण सबब ट्रैक्टर ड्राइवर फोत थी वियो। फोतीअ जी सुञाणप अनवर अली शेख जे नाले सां थी। इतला ते पुलिस ऐं रेस्क्यू टीमूं वाक़े वारे हंधि पहुची लाश खे ट्रैक्टर हेठां कढाए अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। नवदेरो जे ॻोठ हसणवाण जे रहवासी सरताज मंगणे जो पंहिंजे घरभातियुनि सां गॾिजी पुलिस ऐं बाअसर माइट जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मसमात शकीला चयो त बाअसर जवाबदार असगर मंगणे जो राति देर सां घर में दाख़िल थी इज़त में हथ विधो आहे। रड़ियूं करण तां मूं मथां हथियार सिधा करे मूंखे चुप कराए छॾियो, जंहिं बाद मूंखे तशद्दुद जो निशानो बणाए फरार थी वियो। वाक़े ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल हुअण बावजूदि जवाबदार गिरफ़्तार नाहे थी सघियो। हुननि पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ॾिनो वञे। फुल जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते उस्ताद अल्ताफ़ हुसैन मेमन, सनाउल्लाह ऐं ॿियनि चयो त स्कूल में बिजली ऐं सोलर सिस्टम न हुजण सबब मासूम शागिर्द गर्मी में बेहाल थी रहिया आहिनि, जंहिं करे संदनि तालीम सख़्तु मुतासिर थी आहे। हुननि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त सहूलियतूं न हुजण ख़िलाफ़ नोटिस वठी बिजली ऐं सोलर सिस्टम जो बंदोबस्तु कयो वञे।